न सांगड़ ऐं बरपासे में मंशियात जे विकिरे सबब माण्हू सख्त परेशान आहिनि। सियासी समाजी अॻवाननि पारां एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। नाज़रीन, सांगड़ ज़िले में तेज़ी से वधंदड़ मंशियात खिलाफ़ जेको आहे अॼु सांगड़ जे सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब सांगड़ आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन्हनि खां मालूम कयूं त हू छा था चवनि। वॾी प्लानिंग सां सॼी सिंध जे नौजवाननि खे सरेआम हुकूमत जी निगरानी में खारायो पियो वञे। ज़ाहिर आहे इहा दुश्मननि जी प्लानिंग आहे। चाहिनि था त माण्हू नौजवान शागिर्द मफलूज थी वञनि, उन्हनि जा ज़हन ख़तम थी वञनि। असां SP सां 2 दफ़ा मिलियासीं, हिकिड़ो कोर्ट में, ॿियो कल्ह अवड वारे मक़ाम ते, पर SP चए थो त असीं केस दाख़िल कयूं था, छॾी वञा जज खे चयो। SP खे असां चयो तव्हां केस अहिड़ो मज़बूत कयो, विख ते अव्हांजी आयस हले पई, अव्हां छो कंदा करायो। सांगड़ मां जेसि ताईं मंशा जी ख़त्म नथो थिए असांजी जदोजहद जारी रहंदी। ख़बर आहे त मंशियात हिकु लानत आहे जेका असांजे मुआशिरे में तमामु घणी फैली चुकी आहे। इहो एहतिजाज इन लाइ कयो पियो वञे त जेका असांजी नौजवान नसल तबाह पई थिए। IS आहे, ज़हरीली सुपारी आहे, जेका खाइण सां तव्हां ॾिसो था जेका नौजवान सभु अधु चरिया थी विया आहिनि। कराची में एॾो वॾो केस हले पियो, अरमगान वारो, सामा वारो, हू बि ॾिसो केॾा केॾा वॾा नाला हिन मंशियात में शामिल आहिनि। हाणे मंशियात जेको हलाईंदड़ आहिनि ख़बर ते सभिनि खे आहे। हाणे निशानदेही केरु करे, अॼुकल्ह ते असांजे ॻाल्हाइण ते पाबंदी आहे। मंशियात जी जेका वधंदड़ लानत आहे उहा असांजे सिंध में ऐं नंढनि शहरनि ॻोठनि में एतिरी तेज़ी सां फैलिजे पई, इंतिहाई अफ़सोसनाक आहे। उनजे करे ॿियूं खोड़ सारियूं समाजी बुरायूं आहिनि, जंहिंमें फुर, लुट, तशदुद, चोरी, माइटनि खे क़त्ल करे छॾणु, नौजवाननि जो हिकिड़ो एग्रेसिव रवैयो आहे जेको असांखे नज़र अचे पियो। इहो सभु मंशियात जे करे आहे। खुले आम मंशियात का मिलना इस तरह से एक सबके लिए बाइस परेशानी है। पहले हम अब स्कूलों में बच्चों को भेजा करते थे कि बच्चे कुछ देर हमारे महफूज रहेंगे, तालीम हासिल करेंगे, लेकिन बदकिस्मती से अब एक ऐसा नशा जो आइस के नाम से है वो हमारे बच्चों को जड़े खोखले कर रहा है। नशे जा जेके माण्हू आदी आहिनि, जेके नशो वठंदा, हाणे स्कूलनि जे ॿाहिरां जेके आहे उहा उन जा स्टॉल लॻा था वञनि। नंढड़ा जेके ॿार आहिनि, ख़र्ची जेका वठंदा ॿार, उन में हींअर नशो वापराइनि पिया। असां त जाम रड़ियूं कयूं पर उन ते असरु कोन थो थिए त फौरी तौर ते मंशियात जो ख़ात्मो आंदो वञे। असलम मेमून, KTN न्यूज़, सांगड़। ऐं नाज़रीन, बुलेटिन में फ़िलहाल एतिरो ई। त शॉर्ट ब्रेक। ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं। हेडलाइंस सां गॾु ॾिसंदा रहो KTN न्यूज़।